वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह शहीद पुलिस एहलकारनि जे वारसनि सां ताज़ियत ऐं अमुन अमान बाबति ब्रीफिंग वठण लाइ शिकारपुर पहुतो। शिकारपुर में शहीद पुलिस एहलकारनि मुनवर जतोई अब्दुल ख़ालिक सोलंगी ऐं फोटोग्राफर अब्दुल हसीब शेख जे वारसनि सां ताज़ियत कई। ताज़ियत बाद वज़ीर आला सिंध SSP ऑफिस शिकारपुर में शहीदनि जी यादगार ते गुलनि जी चादर चाढ़ी। तंहिंखां पोइ DIG लाड़काणो नासिर आफ्ताब पठान वज़ीर आला सिंध के अमुन अमान बाबति ब्रीफिंग ॾिनी ऐं रीजन जी पुलिस के दरपेश मसला ऐं ऑपरेशन बाबति तफ़सीली आगाही ॾिनी। ब्रीफिंग बाद वज़ीर आला सिंध शहीदनि जे वारसनि ऐं पुलिस एहलकारनि सां खिताब कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु आउं शिकारपुर में शहीद एहलकारनि मुनवर अली जतोई अब्दुल ख़ालिक सोलंगी ऐं फोटोग्राफर अब्दुल हफ़ीज़ शेख जे वारसनि सां ताज़ियत करण सां गॾोगॾु पुलिस जे जवाननि जो हौसलो वधाइण आयो आहियां। उन चयो त कचे जे इलाइक़े में कुझु धाड़ेल ॾोहारी कार्रवायूं कनि पिया। शहीदनि जा वारिस यकीन रखनि त उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाईंदासीं। वज़ीर आला सिंध चयो त शिकारपुर कश्मोर कंदकोट ऐं घोटकी जे कचे जे 1.5 लख एकड़ ते ऑपरेशन कयो वेंदो ऐं ज़रूरत पई त ॿिनि सिक्योरिटी इदारनि खां बि मदद वरिती वेंदी। उन चयो त ॾोहारी कचे में रहंदड़ माण्हुनि खे ढाल तौर इस्तेमालु करे सघनि था, इन करे माण्हुनि खे ॿाहिरि कढी ऑपरेशन कयो वेंदो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह चयो त असां शहीदनि जे दुख में शरीक आहियूं। AIG ऐं DIG खे चयो आहे त शहीदनि जे ॿारनि जी परगोर कनि। जेके ॿार ज़ेर तालीम आहिनि उन्हनि खे तालीम में मदद कई वेंदी, उन्हनि खे रोज़गार ॾिनो वेंदो। हुन चयो त APC शहीद ड्राइवर जो पुटु डॉक्टरी पढ़ी रहियो आहे, इहो इंशाअल्लाह डॉक्टर ज़रूरु थींदो। जॾहिं त मुनवर जतोई जो पुटु पिणु पढ़ी रहियो आहे, उनखे बि तालीम मुकमल करण बाद नौकरी ॾिनी वेंदी। वज़ीर आला सिंध जो चवणु हो त हिन वक़्त ताईं शिकारपुर पुलिस जा 94 एहलकारनि शहादत माणी आहे। हुन चयो त सिंध पुलिस ते भरोसो आहे ऐं इहे ॾोहारनि जो ख़ात्मो ज़रूरु आणींदा। ज़रूरत पई त ॿियनि सिक्योरिटी इदारनि खां बि मदद वठंदासीं। ॿिए तरफ़ IG सिंध मुश्ताक अहमद मर तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त शिकारपुर पुलिस अॻ में बि दहशतगर्दनि धाड़ेलनि ऐं चोरनि खे ऑपरेशन ज़रिए ख़तमु कयो आहे ऐं हुननि खे ॾोहारनि खे बि अंजाम ताईं पहुचाईंदासीं। हुन चयो त शहीदनि ऐं ज़ख़्मी जवाननि खे सलाम पेश कयां थो। तक़रीब में AIG सखर ऐं लाड़काना रीजन कामरान फज़ल, DIG लाड़कानो नासिर आफ्ताब पठान, DIG सखर फिदा हुसैन मस्तोई ऐं ॿिया पुलिस अमलदार पिणु शरीक थिया। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। क्योंकि शहीदन जा वारिस वेठा आहिनि, उहे सभु इंस्पेक्टर जनरल पुलिस, सखर रीजन जा पुलिस अफसरान, पुलिस जे जवानों, यहाँ पर दोस्तों, अस्सलाम वालेकुम।